नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। हमारे गड्ढा का खबर ॾिना जिसकम चेयरमैन रियाज चांडियो, NDP जे मरकज़ी सदर मुमताज़ बिरोई ऐं ॿियनि अॻवाननि पारां 6 अक्टूबर ते रैली में भरपूर शिरकत करण जे लाइ गड्ढा ऐं न्यू कराची जे खमीसो ॻोठ, अब्दुल रहीम ॻोठ ऐं सियासी समाजी अॻवाननि खे दावतनामा पिणु ॾिना विया ऐं उन खां बाद में गड्ढा प्रेस क्लब जो दौरो कयो वियो ऐं प्रेस क्लब जे सदर राजा इदरीस खान ऐं ॿियनि उहिदेदारनि तोड़े मेंबरनि खे रैली में शिरकत ऐं कवरेज जी पिणु दावत ॾिनी। ऐं इन मौक़े ते ॻाल्हाईंदे रियाज चांडियो चयो त 6 अक्टूबर ते जीअं सिंध महाज़ नेशनल डेमोक्रेट पार्टी तरफ़ां कराची में थींदड़ तहफ़ुज़ सिंध रैली जे बिलख़ुसूस तारीख़ जे हिन नाज़ुक मोड़ ते दावत ॾियणु आयो आहियां ऐं तव्हां जे तवसुस सां सॼे सिंध जी आवाम खे पिणु दावत थो ॾियां। हिननि चयो आहे त सिंध जे सभिनी हलाली पुटनि खे तहफ़ुज़ सिंध रैली में वधि खां वधि शिरकत करण जी दावत पिणु ॾियां थो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।